Daily use English sentences. जेकॾहिं मां फ़ारिग हुजां हां त मां तव्हांजी मदद करियां हां. I would help you if I were free. अल्लाह ताला असांजी नेकिन खे कॾहिं बि ज़ाया नथो करे. अल्लाह ताला never lets our good deeds go to waste. हुन बहादुरी ऐं हौसले सां मुश्किलातुनि ते क़ाबू पातो. She overcame adversity with courage and resilience. ऐं मेल जे लाइ हीअं ट्रांसलेट कंदासीं. He overcame adversity with courage and resilience. मुंहिंजी अमड़ मूंखे दड़का ॾेई रही आहे. My mother is scolding me. हर नफ़्स मौत जो मज़ो चखंदो. Every soul will taste death. दरवाज़ो बंदि करे वञ. Shut the door after you. हुन मूंखे बेरुखीअ सां जवाब ॾिनो. He gave me a curt reply. ऐं फीमेल जे लाइ ईअं ट्रांसलेट कंदासीं. She gave me a curt reply. मूंखे अगर मगर न खपे. I want no ifs and buts. हू कम ते वियो आहे. He has gone to work. तूं कंहिंसां ॻाल्हाए रहियो आहीं. ऐं फीमेल जे लाइ हीअं चवंदासीं. तूं कंहिंसां ॻाल्हाए रही आहीं. Who are you talking to? बाहि खे पाणी सां विसायो. Put out the fire with water. फर्श ते न थुकियो. Don't spit on the floor. मूं सां न रहो. या तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि चई सघो था. मूं सां गॾु न रहो. Don't be with me. तुंहिंजूं ॻाल्हियूं मूं लाइ का बि माना नथियूं रखनि. Your talks mean nothing to me. ॿाहिरि छा लाइ हूंदा आहिनि. या तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि चई सघो था. ॿाहिरि आख़िर छा लाइ हूंदा आहिनि. What are brothers for?